नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी को क्वेश्चन थी पूछो। हाँ तो भक्ति में सदाई भगवान जे अॻियां प्रार्थना कंदा आहियूं। हाँ तो हे प्रभु मुंहिंजी नैया खे पार लॻाए, हाँ इन जो छा अर्थ आहे? हाँ ॾिसो, हिन में त जीअं पंहिंजी नैया उहो त हिकु जन्म जे लाइ चईंदा आहियूं। कोई जो एग्ज़ाम हूंदो आहे या कोई जॉब लॻणी हूंदी आहे या जीवन में कोई बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त पाण हिकु जन्म जे लाइ चईंदा आहियूं न, भई असांजी नैया पार कर, असांजो जीवन हिन दुनिया खां जेकी बि ॻाल्हि आई आहे असांखे क्रॉस कराए। त बाबा परमात्मा हाणे असांखे चवनि था केसि ताईं तव्हां हिन कलयुगी दुनिया में रही रही करे घड़ी घड़ी मूंखे चईंदव हिन सिचुएशन खां, हिन ॻाल्हि खां पार कराए, हिन ॻाल्हि खां पार। नैया अर्थात छा थींदी आहे? ये शरीर आहे, शरीर जे अंदरि जेकी आत्मा आहे उहो चए थी की मुंहिंजी हिन शरीर रूपी नैया खे पार लॻाए। आत्मा जेको हिन शरीर सां जीवन जीए थी, जेकी बि परिस्थिति हिन शरीर सां गॾु आत्मा भोगे थी, हुन परिस्थिति खे पार लॻाए। अच्छा। हाँ, त परमात्मा चवनि था कि हाणे मां पूरी दुनिया जी जेकी बि आत्मायूं आहिनि सभिनि जो जीवन मां पार करण आयो आहियां। हिन कलयुगी दुनिया खां ई पार करे तव्हांखे सतयुगी दुनिया में थो वठी वञे। अच्छा। त परमात्मा इहो कमु कंदो आहे। त भक्ति मार्ग में जेकी बि ॻाल्हियूं अचनि थियूं उहो तव्हांजे कर्मनि अनुसार त आहे ई सही, पर तव्हांजी कोई सिचुएशन ईंदी हुनमें मां तव्हांजी मदद करे सघंदो आहियां, लेकिन हिन कलयुगी दुनिया में केसि ताईं पाण घड़ी घड़ी अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियुनि खे गुज़ारूं, इहे करूं। त परमात्मा चए थो हाणे मां तव्हांखे हिन कलयुगी दुनिया खां ई पार वठण आयो आहियां। कलयुगी दुनिया में, सतयुगी दुनिया में। अच्छा। हाँ, त इहे जेको पाण चईंदा आहिनि नैया मुंहिंजी पार लॻाए प्रभु, त उहो पाण हिकु जन्म जे लाइ, उहो बि हिकु अलॻि अलॻि सिचुएशन जे लाइ। अॼु ईअं थी वियो, वरी सुबुह जो मंदिर गुरुद्वारे वञो, वरी भॻवान जे अॻियां हथ फैलायो, वरी कल्ह कुझु थी वियो, वरी ईअं थियो न। जी जी। भॻवान बि थकी वियो आहे भई तव्हां कर्म ईअं था करो, हिकु बार मां तव्हांजी नैया पार लॻाई, वरी त कुझु गड़बड़ कयो। हाणे हलो हिन जीवन खे, कलयुगी दुनिया खे ख़तम करे पोइ सतयुगी दुनिया में तव्हांजी सभिनि जी नैया खे मां पार थो करां। त परमात्मा हाणे खिवैया थी करे आयो आहे। अच्छा। सभिनि जी जीवन रूपी नैया खे पार करण लाइ। जेके जेके कलयुगी दुनिया में तो वठे। हाँ, जेके जेके ऑफर तो सभिनि खे थो करे। हाणे जेके जेके हलणो आहे उहो परमात्मा जी मत ते हलनि, परमात्मा खे यादि करनि, त हुननि जो जीवन हिन कलयुगी दुनिया खां पार करे सतयुगी जीवन में ईंदो। अच्छा, ठीकु आहे। ठीक है दीदी, थैंक यू। थैंक यू।